साईं छा खणी आया हो? हाँ साईं हिन जे बारे में पाण पढ़ंदासीं ऐं इन्हनि शयुनि खे पाण ॾिस कंदासीं त ही नंढियूं नंढियूं जिनखे असां नज़रअंदाज़ कयूं था इहे असां लाइ केतिरी अहमियत रखनि थियूं। बूटा उन्हनि जा पन हितां ॾिठा हूंदा तव्हां चौधारी हूंदा, हे लिम जा टारियूं उन जा पन, हे अख जा पन ऐं हे वरी कांडे रहो उन जा नंढा नंढा पन। अॼु पंहिंजो कमु हिननि ते हलंदो। कीअं हलंदो? जीअं इंसान आहे, पाण घर में हूंदा आहियूं, पाण खे ज़िंदा रहण लाइ रोज़ मानी खपे, हीअं न? पाण खे ज़िंदा रहण लाइ रोज़ मानी खपंदी आहे। हर जानदार खे जेके जानवर आहिनि उन्हनि खे वरी खाधो खपंदो आहे। जेकॾहिं न खाईंदा त आस्ते आस्ते कमज़ोर थींदा ऐं पंहिंजी ज़िंदगी विञाए वेंदा। कहिड़ो? असां पंहिंजे लाइ खाधो पाण तयारु कोन कंदा, असांखे अन्न ॿिए खे तयारु करिणो, ज़मीन तयारु करिणो, पाणी बि असांखे जल ॾिनो, वरी पचाए बि कंहिं ॿिए ॾिनो। असां ॿियनि ते डिपेंड था कयूं। इहे शयूं न मिलंदियूं त असां जानवर बि आहिनि उहे बि ॿियनि ते डिपेंड था कनि। मोर जानवर हूंदो या शिकार कंदा, पर ही बूटा अहिड़ी शयूं आहिनि जेके पंहिंजी महिनत पाण कंदा आहिनि, ख़ुददार छा आहे। हिन खे खपे पहिरीं कार्बन डाइऑक्साइड। छा खपे? पहिरीं खपे कार्बन डाइऑक्साइड, पोइ खपे पाणी, पोइ खपे सिज जी रोशनी, पोइ खपे क्लोरोफिल। इहे सभु पाण में मिलंदा ऐं ग्लूकोज़ ठाहींदा। असां वटि जीअं आख़िरी मरहले में मानी जी भाॼी थी अचे, बशियूं थी अचनि जीअं असां मिक्स करे खाईंदा आहियूं, पर जो मानी ग्लूकोज़ आहे त भाॼी वरी ऑक्सीजन आहे, उहा असां ई खाईंदा आहियूं। पर ही बूटा अहिड़ा त पंहिंजे लाइ खाधो तयारु कनि था ऐं पंहिंजी महिनत सां कंहिंखां वठनि कोन था। ऐं वरी जेके ॿिया जानदार माहौल में रहंदा उन्हनि जे लाइ बि खाधो तयारु कंदा। जीअं असां इंसान आहियूं, असांखे जीअण जे लाइ ऑक्सीजन खपे, असांजो बंदोबस्तु इहे ई कंदा। हाणे एॾा ख़ुददार पाण ॾियनि था पर ॿियनि जे जीअण जो बि सभु बंदि कंदा। अच्छा, हाणे सवाल इहो थो पैदा थिए त ही बूटा पाणी किथां था वठनि? असां त कणिक या त मार्केट मां वठंदासीं या यटो वठी ईंदासीं। ही पाणी किथां था वठनि? तव्हां ॾिठो ही हिकिड़ो बूटो आहे, हिनखे चवंदा आहिनि पहाड़। ही ज़मीन जे अंदरि हूंदो आहे, मिटी लॻी वई। ही हिसो मथे हूंदो आहे ज़मीन खां, ही हिसो ज़मीन में अंदरि हूंदो आहे, हिनखे चवंदा आहिनि पहाड़। छा चवंदा आहिनि? बूटा पंहिंजो पाणी जेको आहे उहो पहाड़ जे थ्रू हासिल कंदा आहिनि। कंहिंजे थ्रू? पाणी अची वियो। हाणे ऑक्सीजन जेका आहे, सॉरी कार्बन डाइऑक्साइड जेका आहे, इहा वरी हवा मां हासिल कंदा। छा हासिल कंदा? ही पाणी हवा लॻे पई, हींअर बि लॻे पई, ही हवा मां हासिल कंदा। ॿ शयूं। टियों सनलाइट, उहा जीअं पाण खे ख़बर आहे सिज जी रोशनी मां, जेका सिज जी रोशनी आहे उनखे पाण सनलाइट चवंदा। क्लोरोफिल जेको आहे, ही जेके वण ॾिसो था, वण जा जेके पन हूंदा आहिनि अक्सर तव्हां जेके सावा हूंदा आहिनि उहे भला लॻंदा आहिनि पाण खे वण, ऐं जिन मां सावण ख़तमु थींदी आहे उहो बूटो सम्झो मरी वेंदो आहे। माना खाधो न ठाहींदो, खाधो न खाईंदो, ही सम्झो मरी वेंदो। जीअं असांखे खाधो न मिले, जानवरनि खे खाधो न मिले, आख़िर सुकी वेंदा आहिनि। त पन बि जॾहिं सुकी आहे त माना खाधो ठाहिणु छॾे वेंदा। इहो खाधो बि ठाहींदा हिन जे सावण जे करे। हिन छा जे करे? ॾिसो पिया सावण, हर बूटे जो जेको पन आहे उहो छा आहे? साओ। जेतिरो साओ घणो हूंदो ओतिरो हुन में क्लोरोफिल घणो हूंदो, ओतिरो खाधो घणो ठहंदो। हीउ जेको असांजो क्लोरोफिल आहे उहो बूटे जे सावण में आहे, बूटे जे सावण। हाणे हर पन जेको आहे उहो हिन शिकिल जो हूंदो आहे। ही फर्क़ु पियो ॾिसो तव्हांजे साम्हूं पन पियो आहे, तक़रीबन हिन शिकिल जहिड़ो आहे। हाणे कुझु शयूं असांखे आम अखियुनि सां ॾिसण में ईंदियूं आहिनि, कुझु न ॾिसण में ईंदियूं आहिनि। हर पन जे अंदरि, पर जो मां जेकॾहिं पन कढी वञा, हर पन जे अंदरि ॿ शयूं आहिनि। हिकिड़ा नंढा नंढा सुराख हूंदा आहिनि ऐं हिकिड़ी वरी ॼारी नुमा हूंदी आहे। हिन ॼारी नुमा में हूंदो आहे क्लोरोफिल। छा हूंदो? हिकिड़ो साओ मादो हूंदो आहे। छा हूंदो आहे? साओ मादो। ॿिया ही जेके सुराख आहिनि इहे सम्झो जीअं इंसान जे अंदरि नासूं आहिनि, नंढा नंढा सुराख आहिनि। असां वटि वात बि आहे, असां वटि नासूं बि आहिनि। ईअं हिननि जा ॿ शयूं आहिनि। असां इंसाननि खे साह जॾहिं खणणो हूंदो आहे त नक मां खणंदा आहियूं, जॾहिं कढणो हूंदो आहे त
पर ही ॿई अमल हिन हिकिड़े जे ज़रिए कंदा आहिनि नंढड़नि टिनी पार्टिकल्स जे ज़रिए नंढड़नि गोलनि जो दायरा हूंदा आहिनि ॿिया वरी सावाण जेका सावाण आहे उहा सिज जी रोशनी कैच कंदी आहे ऐं हवा में जा कार्बन डाइऑक्साइड खणंदा आहिनि उहे पाण में प्रोसेस करे जिन में ख़ारिज कंदा आहिनि त हिकिड़ो खाधो ठही वेंदो आहे ग्लूकोस तव्हांखे ॿुधायो त कुझु जेको आहे पाणी हितां खां वठे ईंदो वणनि ॾे हेॾा पननि ॾे थोरे ॾे जॾहिं इहो खाधो पननि में ठही वियो त हिकिड़ी शयूं वरी हितां वापसि साॻियूं पाण ते वेंदियूं खाधो ठाहे ऐं कुझु शयूं ख़ारिज थींदियूं उहा कुझु शइ ख़ारिज जेका हिन जे ज़रिए थींदी उहा वरी ऑक्सीजन आहे इहो वरी असांजे माहौल में जेके ॿिया जानदार आहिनि उन्हनि जे कमु थी अचे हिन सॼे प्रोसेस खे असां चवंदा आहियूं फोटोसिंथेसिस छा चवंदा आहियूं फोटोसिंथेसिस ॻाल्हि सम्झ में आई आहे सॼी हिन सॼे खे छा चइबो आहे फोटोसिंथेसिस माना रोशनाई तरकीब जो अमल इन रोशनाई तरकीब जे अमल में तव्हां ॾिसो त 4 शयूं इनवॉल्व खणी थियूं हिकिड़ी जेका पाण खां आई ॿी जेका हवा मां पई थी टी जेका पननि जे सावण में चौथी जेका रोशनी में चारई शयूं मिलियूं त प्रैक्टिस असां में हिकिड़ो ग्लूकोज मिलियो ग्लूकोज वरी इहे सम्झो असांजो खाधो आहे हिनखे चवंदा आहियूं निशास्तो जीअं असां खाधो खाईंदा आहियूं उन मां असांखे एनर्जी मिलंदी आहे सभु फैटी एसिड्स जेके बि एनर्जी आहिनि हिनखे एनर्जी चई सघूं था ग्लूकोज खे तव्हां एनर्जी या खाधो बि चई सघूं था इहो खाधो सिधो बूटे जे पननि थुड़ पाण ॾे गुलनि ॾे सॼे में बाक़ी जेका ऑक्सीजन आहे उहा एयोप्रोड थींदी हवा में शामिल थींदी वरी जंहिंसां असां सां इहो प्रोसेस आहे पोइ हिन में को बि सवाल हुजे त मूंखां पुछो अच्छा ही कोई बि सवाल हुजे तव्हां खां पुछी सघो था जी सर discuss importance of photosynthesis हा तव्हांजो तमामु बहितरीनु सुवालु आहे त हेॾो सारो अमल आहे उनजी अहमियत छा आहे असां हिनखे छो पिया पढ़ूं ॻाल्हि इहा आहे त पहिरीं बि असां ॻाल्हि कई त जेकॾहिं फर्ज़ जो असांखे खाधो न मिले त असां कमज़ोर थींदा वेंदासीं थी असां ख़तमु थी वेंदासीं ईअं जानवरनि खे बि खाधो न मिले शिकार न लॻे आख़िर में तव्हां पासे ते हॾ जी मुठ थी करे पोइ मरींदा ईअं ॿूटनि खे बि खाधे जी ज़रूरत हूंदी आहे हिननि में इंसान में जानवर फ़र्क़ु आहे ॿियनि ते डिपेंड था कनि ही फोटोसिंथेसिस जो अमल ही बूटा पंहिंजो पाण में पाण पैदा कंदा न कंहिंजो खाधो चोराईंदा न कंहिंखां खाधो घुरंदा पाण खाधो पंहिंजो तयारु कंदा आहिनि सिज जी रोशनी पननि जी सावण क्लोरोफिल जे करे हवा में मौजूदु ऑक्सीजन ऐं ज़मीन मां पाणनि जे ज़रिए पाणी खणी हिन जो अमल रिएक्शन करे इन मां पंहिंजो खाईंदा आहिनि जेके पाण खाधो चवंदा आहियूं बूटा पाण इस्तेमालु कंदा आहिनि बाक़ी जेका शइ बचंदी आहे उहा इंसान खे जानवरनि खे माहौल खे ज़िंदा रखण जे लाइ ऑक्सीजन कंदा आहिनि जेतिरा बूटा खणंदा ओतिरी हयाती हुते पुरसकून ॿियो सवाल what is source of energy हिन जी एनर्जी आहे ग्लूकोज माना एनर्जी मतिलबु खाधो हिन जो आहे ग्लूकोज इहो किथां थो हासिलु करे हिननि 4 शयुनि में इहे हिन जा सोर्सिस जितां तव्हां हासिलु थो करे Please explain teaching tips about photosynthesis. टीचिंग ज़बरदस्त तमामु बहितरीनु सवाल आहे तव्हांजो इहो सॼो अमल ॿारनि खे कीअं पढ़ाए असांजी जेकी बि डिस्कशन हले पई असांखे त ठीकु आहे हसी अचे थी इहा शइ असां ॿारनि ते कीअं अमल कयूं इन जे लाइ असां वटि जदीद हिकिड़ो टीचिंग मेथड आहे जेके चवंदा आहिनि फ्लिप्ड क्लासरूम मां हिनखे ॾाढो पसंदि कंदो आहियां छो जो फ्लिप्ड क्लासरूम ही जदीद हिकिड़ो नओं तरीक़ो आयो आहे फ्लिप्ड क्लासरूम छो जो जीअं दुनिया शुरू थी आहे पढ़ाइण जा मुख़्तलिफ़ तरीक़ेकार ठीकु आहे ग्रामर ट्रांसलेशन मेथड आहे डायरेक्ट मेथड आहे ऐं GTM मेथड खोड़ सारा मां हिनखे प्रिफर थो कयां छो टीचिंग फ्लिप्ड क्लासरूम जे अंदरि छा थींदो आहे असांजी पढ़ाइण जे लाइ तव्हांखे फ्लिप्ड क्लासरूम अॼुकल्ह असां वटि इंटरनेट जो ज़मानो आहे असां वटि खोड़ सारा सोर्सिस आहिनि पढ़ण जे लाइ असां वटि यूट्यूब आहे व्हाट्सअप आहे फेसबुक आहे हाणे त AI बची वई आहे त फ्लिप्ड क्लासरूम जे लाइ तव्हां इहे सभु मुख़्तलिफ़ सोर्स यूज़ कंदो पर जो जेकी बि डिस्कशन आहे इंटरनेट जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा यूट्यूब ते चैनल ते इहा डिस्कशन पई आहे फोटो तव्हां उहो वीडियो खणो पहिरीं कोशिशि कयो पाण रिकॉर्ड कयो पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो उते उहा रिकॉर्ड कयो आहे ॿारनि जो व्हाट्सअप ग्रुप ठाहियो उन ते मोकिले छॾियो फेसबुक ते मोकिलियो त जीअं ॿार खे ॿुधायो ही 2 ॾींहंनि खां पोइ मां पढ़ाईंदुसि 2 ॾींहंनि खां पोइ ॿार
के 4 सेंसिस आहिनि, 5 सेंस आहिनि, हिकिड़ो टच जो, ॾिसण जो, ॿुधण जो, छुअण जो, 5। हर ॿार जी पंहिंजी क्वालिटी आहे, के ॾिसी पढ़ंदा आहिनि, के ॿुधी पढ़ंदा आहिनि, के उनखे वरी तजुर्बो करे पढ़ंदा आहिनि, के वरी दोस्तनि खां पढ़ंदा आहिनि, के वरी माहौल मां सिखंदा आहिनि। त ही फ्लिप्ड क्लासरूम में सभिनी शयुनि खे कवर थो करे। हिन जो मतिलबु आहे तव्हां इहो वीडियो पहिरीं WhatsApp ग्रुप ॿार जो ठाहे मोकिले छॾियो 2 ॾींहं पहिरीं, हुनखे इंस्ट्रक्शन ॾियो, ही 3-4 चकर ॿुधी अचिजो, मां तव्हांखे पढ़ाईंदुसि। जॾहिं इहो फ्लिप्ड क्लासरूम ॾांहुं हलियो वियो त पोइ ॿार ही सॼो पढ़ींदो, पोइ तव्हां ॿार खां सवाल कयो साईं क्लोरोफिल छा आहे, माना ॿार खे घटि में घटि इहा ख़बर हूंदी क्लोरोफिल छा आहे। जे न त नहीं में ॿुधंदो त उते ई वाइदो हूंदो त क्लोरोफिल कहिड़ी भला आहे। जीअं पाण ॿार खे चवंदा चिच विच चंचल था तूं परेशान हूंदा आहे छा, पर जेकर वीडियो में ॾिसी आयो त हाणे कॉन्सेप्ट क्लियर न हूंदो तव्हां खां इहे शयूं पुछंदो। ऑक्सीजन प्रोडक्शन छा आहे? बिल्कुलु। हाणे सभ खां पहिरीं ॾिसो वाटर जेको आहे असांजो उहो H2O आहे, हाइड्रोजन जा 2 हूंदा आहिनि, हिन में ऑक्सीजन जो हिकिड़ो हूंदो आहे, सही आहे इहो फॉर्मूला। वरी असांजी कार्बन डाइऑक्साइड में कार्बन जो हिकिड़ो, हाइड्रोजन जा, ऑक्सीजन जा 2, हिते हिकिड़ो, हिते 2, टोटल घणा थी विया 3। ऑक्सीजन घणा थी विया 3, हाइड्रोजन जा 2 आहिनि, कार्बन जो हिकिड़ो। सिज जी रोशनी तरकीब हिन जो थियो, हिते ग्लूकोज ठही वियो, C6H6 ईअं ठही वियो। बाक़ी जेको बचंदो ही O2, हिन में जेका बचत थी 3 O वञा घणा 3 O मां हिकिड़ो हिन में इस्तेमालु थी वियो, बाक़ी 2 असांजा बचा इहा ऑक्सीजन आहे जेका बकाया जानदारनि खे साफ़ करणु बंदि कई। टीचिंग टिप्स अबाउट फोटोसिंथेसिस उन जे बारे में रियल एग्जांपल ॿुधायो हक़ीक़ी ज़िंदगी जे बारे में। हाँ, ये सब जेके तव्हांखे मूं तजुर्बा ॾिना इहे सभु असांजी हक़ीक़ी ज़िंदगी जा बिल्कुलु। ॿियो इहो हक़ीक़ी ज़िंदगी फोटोसिंथेसिस जो अमल इहे मानी पचाइणु आहे, असांजो खाधो खाइणु आहे, जानवरनि जो खाधो खाइणु आहे, इन्हनि जो ऐं फोटोसिंथेसिस जो ॻाल्हि साॻी आहे, पर फ़र्क़ु इहो आहे त असां इंसान ऐं जानवर 4 शयूं खणी करे उनखे पोइ प्रोसेस मां गुज़ारियूं, टेम्परेचर ॾियूं था, उनखे पाणी में मिक्स था कयूं। पर फोटोसिंथेसिस जे अमल में ही बूटा सॼो कमु पंहिंजे हिन पन मां कंदा, पाड़ मां, थुड़ मां, ही एॾा ईमानदार आहिनि ऐं चवंदा आहिनि ख़ुददार आहिनि, कंहिंजी का बि शइ इस्तेमालु करण लाइ तयारु न आहिनि। सभु शयूं पाण तयारु कंदा, पाण ठाहींदा, पाण बि खाईंदा ऐं माहौल खे बि जीआरींदा। ॿियो इहो त कार्बन डाइऑक्साइड जेको धुएं खे, माहौल जी गदलाण जेका आहे उहा सॼी खणी उन मां खाधो था ठाहिनि ऐं तव्हांखे वरी साफ़ सफ़ाफ़ शइ ऑक्सीजन तव्हांखे ॾींदा, जेका तव्हांखे करोड़नि रुपयनि में बि न मिलंदी, उहा ई मुफ़्त मिलंदी, एॾा ई क़ीमती आहे। What kind benefits of flipped classroom method? हाणे साईं जो सवाल आहे त फ्लिप्ड क्लासरूम मेथड जा असांखे फ़ाइदा कहिड़ा आहिनि। सिर्फ़ु फ़ाइदा असांखे फ्लिप्ड क्लासरूम जा इहे आहिनि त सभ खां पहिरीं असां जेको मटीरियल ॿार खे ॾींदासीं उहो ऑथेंटिक हूंदो, माना इंसान जी नॉलेज जे पेपर जेका असां इंटरनेट ते पई आहे शइ उहा ऑथोराइज़ हूंदी, बुक नोट्स जेके बि तव्हां ॿार खे ॾियो उहे सभु छा हूंदी वेरीफाइड हूंदी, माना ॿारनि वटि ताईं जेका शइ पहुचंदी, नॉलेज पहुचंदी उहा ऑथेंटिक, रियल ऐं ऑथोराइज़ हूंदी। ॿियो ॿार अॻु ई हुन शइ मां गुज़री ईंदो, तव्हांखे ख़बर अॼु जो ॿारु जेको आहे उनखे के शइ न सेखारे तॾहिं अहिड़ा सवाल करे वेंदो आहे, त जेकॾहिं इहे शयूं ॾिठल हूंदियूं त अञा नवां सवाल कंदो। हिकु दफ़ो जेकॾहिं फ्लिप्ड क्लासरूम खे असां इस्तेमालु कयो ऐं ॿारनि सवाल करणु शुरू कयो, जॾहिं ॿारनि सवाल करणु शुरू कयो त पोइ सम्झण लाइ उहो मसइलो कोन्हे को, यानी कि ही एडवांस स्टडी आहे त ॿारु उस्ताद खां वधीक नॉलेज खणी ईंदो क्लास में। ॿार असांखे चवंदासीं ख़ाली थांव आहे उनखे असांखे करिणो आहे। हाणे असांजी फ्लिप्ड क्लासरूम जो मतिलबु आहे त ॿार सॼो दिमाग़ भरियल आहे नाले सां, असांखे सिर्फ़ु जेके ख़राबु शयूं आहिनि जेके हुनखे सम्झ में नथियूं अचनि उहे साइड ते करे बाक़ी सही सही शयूं हुन ते पहुचाइणियूं। फ्लिप्ड क्लासरूम जो मक़सदु छा आहे? साईं जो सवाल आहे त हिन फ्लिप्ड क्लासरूम जो मतिलबु छा आहे? अॼु जेको बि असांजो सेशन आहे हिन में इहो आहे त असां वधि मां वधि कोशिशि कयूं त ॿारनि खे सहूलियत ॾियूं। अॻे जेको असां पढ़ी आयासीं उते उस्ताद असांजी नॉलेज फुल हूंदो, त इहो जेको ॿुधाए पियो सच पियो ॿुधाए, ऐं इन जेको ॿुधायो आहे इन खां पोइ ॿी ॻाल्हि ॼाण न हूंदी। पर फ्लिप्ड क्लासरूम छा आहे, शागिर्दनि जे माना शागिर्द सॼो महवर आहे सॼी ॼाण जो, शागिर्द खे सभु कुझु अचे थो। हिन जा मक़सद जे अंदरि शागिर्द सभु कुझु पढ़ी आयो आहे, जिथे गुंजे थो असां हुनखे सपोर्ट कयूं। जीअं का कील पाणी में तरंदी आहे, असां हुनखे पन खणी वेंदा आहियूं, को तीलो खणी वेंदा आहियूं, तरंदी रड़ंदी त हुई वञे पई,
पर उनखे वरी किनारे ते जीअं वधीक साह वञणो पइजे। फ्लिप क्लासरूम जो मतिलबु आहे त ॿार खे असां एतिरी नॉलेज प्रोवाइड करियूं जो ॿार सम्झे मूंखे इहा शइ अचे थी, न त ॿार अक्सर चवंदो आहे मां छो था मूंखे कुझु कोन थो अचे, मूं तां ॿिया खिलंदा। त हिन में ॿार खे ख़बर आहे त मूंखे न अचे थी, कॉन्फिडेंस अचे थो, सर मां ॿुधायां, सर मां पुछां, मां ॿुधायांव की इहो छा थींदो। त हिन में ॿार में को त कॉन्फिडेंस बिल्डअप थींदो ऐं ॿार सम्झंदो त मूंखे अचे थो। ऐं जॾहिं ॿार सम्झी वञे त मूंखे इहा शइ अचे थी त असां 90% कामयाबु थींदासीं। हिन फ्लिप क्लास जो मक़सदु इहो आहे त ॿारनि जे अंदरि कॉन्फिडेंस पैदा कजे ऐं ॿारनि खे ॿुधाइजे तव्हांखे सभु कुझु अचे थो, असां सिर्फ़ु उते तव्हांखे सपोर्ट कंदासीं जिते तव्हां मुंझो।